नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां अवामी लॉन्ग मार्च के हवाले से प्रवासिन पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया आहिनि। हुन हवाले से ॾिसूं था अब्दुल हई शौक़ जी ही रिपोर्ट। इन वक्त असां खैबर शहर में मौजूद आहियूं। हिते जी आवाम खां मालूम कंदासीं त हितां जेको कराची खां इस्लामाबाद ताईं जेको लॉन्ग मार्च वञी रहियो आहे बिलाल ज़रदारी साहब जो, उन हवाले सां हिते जी आवाम खां मालूम कंदासीं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। बिलावल जी माना लगी पई आहे लॉन्ग मार्च त महांगाई माना उरूज ते थी वई आहे। इन जे लाइ धरणा हया वञनि पिया ऐं नालो छा थी सघे इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾे। अवामी लॉन्ग मार्च जेको निकितो आहे कराची खां मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो अचे, हिन जो वॾो इस्तक़बाल ग़रीब आवाम करे पई। इंशाअल्लाह हीउ रंग लाहींदो। हीउ नायल हुकूमत आहे जेका इमरान ख़ान जी, इन खां छुटकारो मिलंदो। ग़रीब आवाम सुख जो साह खणंदी। हीउ रोज़ रोज़ महांगाई जा जेके बम थो किराए उन खां निजात आवाम खे मिलंदी। इमरान खपे ॼाण भॼण जी करे पीपीअ खे ॾे हुकूमत ॼाण त खणी मुलनि खे ॾे, पर ॾे त सही जेकी सस्ताई थिए। सस्ताई आहे कोन। 80 रुपया किलो अटो पियो हले, 500 खां बि मथे घी टुपी वियो आहे। 80 त चवंदा ग़रीबनि जो कुझु ख़्यालु कनि। जारी आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जो, उन में थोरा थोरा असरात पइजी पिया आहिनि। कुझु तेल जेको आहे सो 10 रुपया सस्तो थियो आहे, कुझु बिजलीअ खे घटिताई थी आहे। इमरान हुकूमत ते वॾो प्रेशर आहे ऐं अदम एतमाद तहरीक पेश थींदी। जेका लॉन्ग मार्च कराची खां इस्लामाबाद वञी रही आहे मुख़्तलिफ़ शहरनि मां गुज़री करे, हीउ हिकिड़ो जेको नाल वज़ीर आज़म आहे इन महांगाई उरूज थी करे छॾी आहे। ग़रीब आवाम परेशान आहे। 500 मज़दूरी करण वारो, अटो महांगो, खंडु पती महांगी, कीअं घर वारा चुल्ह पड़ी सघंदी। तो असां हुकूमत खे इलाज ॾाढी अपील कंदा आहियूं, नाल वज़ीर आज़म हटायो करे सस्ताई कई ज़रदारी। असां हिन हुकूमत मां ख़ुशि न आहियूं। असां चाहियूं था वज़ीर आज़म बिलाल ज़रदारी थिए ऐं जेको ग़रीब आहिनि उन महांगाई करे इलाही काफ़ी ग़रीब ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। महांगाई उरूज आहे। इमरान ख़ान जी हुकूमत ते त पवंदो, पर सिंधीअ में पाण चवंदा आहियूं त चोरनि जे मथां मोर। ॻाल्हि वरी बि साॻी थींदी। हले जेको सिस्टम पियो, इमरान ख़ान जे ख़ुदि पाण कुझु कोन पियो करे। इहो सॼो सिस्टम ते थियल आहे जेको हले पियो, जेको IMF खां माण्हू कर्ज़ु वरितो आहे त उहो ई सभु तय करे पई त भाउ हीअं करिणो आहे हीअं करिणो आहे। सुभाणे जेको बि न उहो बि इन सिस्टम जे तहत ई हलंदो। बाक़ी महांगाई जेका आहे उहा बि इन सिस्टम खे जेको आहे तो पूरे करण लाइ मिलिया जुलिया असां ठीकु आहे। पंहिंजे सिंध में पीपीअ घणा साल हुकूमत 10 साल कई आहे। सभु पंहिंजा पेटा बंदि। ग़रीब कहिड़े मुंहिंजो पेट भरियो आहे मुंहिंजो ॿुधायो। कहिड़ी छा पंहिंजी हिमत कई आहे। अटो 70-75 किलो आहे, भाॼी 5 रुपया, तेल चढ़ 20 रुपया किराया। तव्हांजे चौक जो ॻोठ जो आहे। कहिड़ी पाण सां गई कई आहे ॿुधायो सही।